अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना व मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व मुर्शिदना व मौलाना व औलाना महबूबना व महबूबा रब्बिना माशूकना व माशूक रब्बिना मुहम्मदिन मुबारक व सल्लिमु अलैहि तस्लीमा। अम्मा बाद फ़क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। मिराज मुरसल माणियो अरशन मथे अरबी वियो अल्लाह सासु दिल बर मिलियो बलगल उला बिकमालिही। सब खां सजण सुहिणो हुयो रोशन हुयो सारो ॾियो अहिड़ो न जग में को बियो कशफत जा बिजमालिही। आदत संदन अक्सीर हुई इस्लाम जी तस्वीर हुई कुरान जी तकरीर हुई हसनत जमी ख़िसालिही। तारीफ़ तुंहिंजी मुस्तफ़ा कहिड़ी कंदो जतोई गदा कुरान में कई खुद खुदा सल्लु अलैहि व आलिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना शफीअना महबूबना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि अजमईन। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ी आई खावंद ख़ास खलके मुहम्मद मुकाई। अन मौला कव अंत महबूबी इया चयाई लिखी ॾिनाई भई सराहूं सैयद खे। जत सब जुवान पर मर्द मजन हेकड़ो मोहब्बत जे मैदान में पुनल पाण पहलवान छुटंदो जग जहान आर्य जे एहसान सां। बारो चल ॿिया बि घणा मुंहिंजो आयो जाम पुनू वण टण सभई वासिया कुफर थियो किनू आगे इनाम में देह सारो ॾिनू कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद
दातर दे जिदनू हाणे पुन्हू जित पुनू त नाहे जाए जतन जी भला तन जा भाग जे कमाए व्या काल हीरा मोती हुनन वट हज़ारे हुया लाल वंडे विरहाए वया जोगियड़ा जाल ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून उन्हनि संदा अहवाल लंघे वियन साल तब जियरा आहिन जग में काल अल्लाह तबारक व तआला फी शान हबीबिल करीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना शफीना महबूबना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि अजमईन। हम्दो सलात खां बाद में मुझा निहायती वाजिबुल एहतराम बुजुर्गो ऐं भाइरो व दीगर उलमाए किराम व खुलफाए उज़ाम अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जा तवां असांजे मथां करोड़ हा करम ला तादाद थोरान उन मालिक हकीकी जा जे रब्बिल आलमीन तोखे मुखे पंहिंजे हबीब करीम जो उम्मती बणाए मोकिलियो। अल्लाह साईं जा ये वॾा एहसान जो अल्लाह ताला वरी उम्मतिन मां बि ख़ासि जेका आशिकाने रसूल जी जमात आहे ख़ुसूसन अहले सुन्नत वल जमात जंहिंखे बरेलवी जमात छॾियो वञे थो उन जमात मां तोखे मूंखे पैदा कई आहे। ॿिया मल्हाइन 12 महीननि में 2 ईदूं महबूब जा आशिक 12 महीना ईदूं पिया मल्हाइनि। वरी मूं त इहा ॻाल्हि नोट कई आहे त जॾहिं बि तव्हांजे हिन गॾाब जे इलाइक़े में मूं गुनाहगार जो प्रोग्राम थींदो आहे आऊं त पाण गुनाहगार आहियां का शइ कोन आहियां पर मूं इहो तजुर्बो कयो आहे त इन्हनि सॼणनि जे सदके अल्लाह साईं इहो मूं गुनाहगार जे मथां वॾो वड़ कयो आहे जो जॾहिं हिते ईंदो आहियां त अल्लाह जी रहमत बि गॾु ईंदी आहे। तक़रीबन 2-3 सालनि खां ईअं ई थियो आहे। अॼु बि अल्हम्दुलिल्लाह ख़ुदा जी रहमत मुंहिंजो अल्लाह साईं जलसो करे वठूं पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे त इंशाअल्लाह जजो टेम कोन वठंदासीं थोरे टेम में मुख़्तसर टेम में जेको अल्लाह साईं मूं गुनाहगार खे तौफ़ीक़ अता कंदो उन थोरे टेम में ऐं तव्हांखे महबूब जो शान ॿुधाईंदुसि मोहब्बत सां चाहत सां सुकून सां वॾे विलवले सां इश्तियाक सां ॿुधंदा त इंशाअल्लाह 4 चंड लॻी वेंदा। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना शफीना महबूबना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। मुजादिदो दोस्तो रब्बे कायनात इरशाद फरमाए तो कद जाकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। बेशक हिन ॻाल्हि में को शक शुबो कोने को अल्लाह जे तरफ़ खां तव्हां ॾे आयो नूर ऐं किताब वाज़िह। ॿई ॻाल्हियूं अल्लाह ताला अहिड़ियूं वादे मोकिलियूं आहिनि मुंहिंजे हबीब जे नूर हुजण में को शक शुबो कोन्हे को ऐं अल्लाह जे किताबुल्लाह जे सही हुजण में वादे हुजण में को शक शुबो कोन्हे को। जेके इन्हनि ॿिन्हिनि ॻाल्हियुनि में शक आहे उन जे ईमान में शक आहे। मुझा अज़ीज़ो दोस्तो अल्लाह सही फरमाता मुझो हबीब नूर हबीबन पाण फरमाता अल्लाह मुखे पंहिंजे नूर मां पैदा कयो। वकुंतु नबिय्यम व आदम बैनल माए वत्तीन। अल्लाह आयो तो सभिनी नबियनि खां बाद में आया पर आऊं उन्हीं वक्त में भी अल्लाह जो नबी हुअसि जॾहिं तुंहिंजो मुंहिंजो ॾाॾो हज़रत आदम अलैहिस्सलाम अञा पाणी ऐं मिट्टी में हुयो। अल्लाह जे हबीबन फरमायो उन टेम ते भी आऊं अल्लाह जो नबी हुअसि।
मुझा अज़ीज़ो दोस्तो तॾहिं त हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं मामूली उन्हीं खां ग़लती थी वई आहे, ग़लती बि इहा थी आहे जो अल्लाह सी फरमायो वला तक़रबा हाज़िहि शजरत फतकूना मिनज़्ज़ालिमीन। ऐ आदम अलैहिस्सलाम ओ प्यारी मुंहिंजी हवा, अवां ॿिन्ही खे मां रब हुकुम थो कयां त हिन दरख़्त खे हिन वण खे वेझो न वञो, कणक जो दाणो न खाइजो, न त वेंदा वेझा त अवां ज़्यादती करण वारनि मां बणिजी वेंदा। अल्लाह शैतान त वॾो मुनकर आहे, वॾो दुश्मन आहे अदली तुंहिंजो मुंहिंजो। जंहिं तुंहिंजे मुंहिंजे ॾाॾे खे माफ़ कोन कयो सो औलाद खे किथां माफ़ करे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे वेझो कोन आयो, अम्मा हवा जे वेझो त आहे बीबी हवा, तोखे ख़बर आहे त अल्लाह ताला हिन वण जे कणक जे दाणे खां छाजे करे मने कई आहे? इन्ही जे करे मने कई आहे जे तव्हां खाईंदा त हमेशा जन्नत में रहिया पवंदा, जे न खाईंदा तव्हां कॾहिं खाईंदा। औरत हमेशा चवंदा आहिनि त थोरो मर्द खां अक़ल में घटि हूंदी आहे। आदम अलैहिस्सलाम खे चई ऐं अल्लाह जा नबी जे तूं हमेशा चाहे थो त जन्नत में रहूं त ही कणक जो दाणो खाइणो पवंदो। अल्लाह जो नबी पंहिंजी घरवारी जी ॻाल्हि में अची आहे, उन जो चयो मञे आहे, अञा दाणो बि सॼो कोन खाधई आहे, मसड़े उन खे लकीर आई आहे। अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे फरमाता आदम अलैहिस्सलाम हाणे तुंहिंजी जन्नत में जाइ रहण जी कोन्हे का। मुझा अज़ीज़ो दोस्तो हज़रत आदम अलैहिस्सलाम जे जिस्म तां अल्लाह ताला पंहिंजो लिबास खसे वरितो आहे, जंहिं वण खे वेझो वञे त वणनि खां भॼी वञे। पर मुझा अज़ीज़ो दोस्तो जेको इंजीर जो वण आहे, जंहिंजो क़ुरान पाक जे 30 सिपारे में सूरत वत्तीन में ज़िक्र आहे, वत्तीन व ज़ैतून व तूर सीनीन व हाज़ल बलदिल अमीन। अल्लाह ताला फरमातो कसम मूंखे इंजीर जे वण जो। किताब लिखनि था वो अंजीर जे वण जा वॾा पन थींदा आहिनि। उन हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पंहिंजा पता ॾिना। आदम अलैहिस्सलाम पंहिंजी ओघड़ मुबारक ढकी आहे। रब्बे काइनात फरमायो त आहे अंजीर जा वण तूं केरु आहीं जो आदम अलैहिस्सलाम खे पंहिंजा पता तो पंहिंजा पना ॾिना। चतो मालिक मिठा केरु तो चए त मूं आदम अलैहिस्सलाम खे पंहिंजा पता ॾिना, पंहिंजा पना ॾिना। रब फरमायो हिकिड़ा ॾिनो थई, ॿियो वरी कूड़ पियो ॻाल्हाई। रब मुंहिंजा कूड़ कोन्हे को। अल्लाह साईं हिन सॼी जी जेका कायनात मखलूकात आहे इन्हनि खे हिकिड़े पासे मोकिले छॾ। मां तो सां पंहिंजे अकेलाइप में ॻाल्हि ॿुधाइण चाहियां थो। ओ मुंहिंजा रब हज़रत आदम अलैहिस्सलाम खे मूं पता कोन ॾिना न, पर जंहिंजे सदके तो आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो आहे उन नबी नूर जे सदके मूंखे हया पियायो त जेको आख़िर ज़मान नबी आहे, सभिनी नबियनि जो सरदार आहे, उन जो नूर हिन जी पुश्त मंझाए। अल्लाह इहो कीअं उघाड़ो जन्नत में हले। अल्लाह साईं मूं हबीब जे नूर खे सुञातो, हाणे तोखे जीअं अचे तीअं मूंसां कर। रब फरमायो मां एॾो त तुंहिंजो वॾो शान तो बयान करियां जो क़यामत ताईं तुंहिंजो क़ुरान में ज़िक्र हूंदो। रब फरमातो वत्तीन व ज़ैतून व तूर सीनीन व हाज़ल बलदिल अमीन। कसम मूंखे इंजीर जे वण जो। तव्हां ख़बर हज़रत आदम अलैहिस्सलाम 350 साल दुनिया जे तख़्ते ते रोंदो रहियो। रोई रोई साईं जेके वादियूं वाहे छॾियूं, साईं जे हिननि गलनि मुबारकनि ते नहरूं ठही वियूं आहिनि। 300 साल में कॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम आसमान ॾांहुं कंध खणी कोन निहारियो। ग़लती मामूली आहे। अल्लाह 350 साल थिया न रोंदे रोंदे हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ॻाल्हि यादि अची आहे। यार जॾहिं रब्बे काइनात मूंखे पैदा कयो हो उन टाइम ते रब साईं फरमाता है आदम इरफ़ रसक या आदम, ओ आदम पंहिंजो मथो त मथे खण। पोइ जॾहिं मूं मथो मथे खयो त छा ॾिठमि, मूं फी सरारिकल अर्श अर्श अदीम जे कुंगरनि ते ॾिठमि त लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह दिल में ख्याल अची वियो, ओ मालिक मिठा अर्श अदीम जे कुंगरनि ते जंहिंजो नालो तुंहिंजे नाले सां गॾु लिखियो पियो आहे, इहा बि का मामूली हस्ती कोन्हे का, तो जो महबूब रहमत लिल आलमीन आहे। मालिक मिठा ॾाढो रुनो आहियां, या दुआ पढ़ियमि त रब्बना ज़लमना वरहमना अंत मौला
मौलाना रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। अल्लाह जॾहिं मुंहिंजो रब राज़ी थी पियो त अल्लाह से दिल में ख्याल इहो दिल में ख्याल विधुसि, ओ आदम रुगो पंहिंजी ग़लती तस्लीम करण सां कोन क़बूल थींदी तुंहिंजी दुआ। ओ मुंहिंजे हबीब जो वसीलो वठ त मां रब तुंहिंजी कयल ख़ता माफ़ करे छॾियां। उन ई ॾींहुं दिल में ख्याल अची वियो, अबा एतिरा 100 साल रुनू पेज रब साईं फरमायो उन ई ॾींहुं तूं मूंखे चई छॾिया न, उन ई ॾींहुं मां तोखे माफ़ करियां। पर राणू जॾहिं राज़ी थिए, तव्हां ॾिसो हिकिड़ो बीमार हूंदो आहे, उनखे तव्हां इलाज पिया कराईंदा, सालनि जा साल इलाज पिया कराईंदा, पर जॾहिं मुंहिंजो रब राणू राज़ी थी पवंदो आहे त तव्हांखे उन जी जॾहिं जितां शफ़ा मिलंदी उन औलिया ते या उन हकीम ॾांहुं या उन डॉक्टर ॾांहुं तॾहिं वेंदा जॾहिं रब जे तरफ़ां हुकुम थींदो। ईअं आहे न बाबा? मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, जॾहिं रब्बे काइनात राज़ी थियो आहे, चए थो अल्लाह साईं मदनी सरकार जे सदके कर मुंहिंजा बेड़ा पार। अल्लाह से फरमायो उन ई ॾींहुं जेकॾहिं चवियां त मां रब तुंहिंजी इहे ख़ताऊं माफ़ करे छॾियां, और आदम अलैहिस्सलाम अॼु महबूब जे सदके मां सभु कुझु तोखे माफ़ करे छॾियो, गोया के तो ग़लती कई कान का। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, अल्लाह जा नबी गुनाहनि खां मासूम हूंदा आहिनि, पाक हूंदा आहिनि, इन्हनि जी जेका मामूली तजावुज़ चइबो आहे, अल्लाह उहो हज़रत आदम अलैहिस्सलाम इन मामूली ॻाल्हि जे करे बि एतिरो रुअंदो रहियो, एतिरो रुअंदो रहियो, तो असां खराड़े खुटाए छॾिया, बेफ़रमानी बेहयाइन में मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो सॼी ज़िंदगी पाण बर्बाद करे छॾी आहे। पर को मामूली टोलर बि कोंदो मथे ते सुरे, हे अल्लाह जा नबी या अल्लाह जा वली ये पाकीज़ा हूंदा आहिनि, इन्हनि जो नफ़्स पाकीज़ा हूंदो आहे, उन्हनि खे मामूली ग़लती भी वॾी ॾिसण में ईंदी आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जेकॾहिं अल्लाह से माफ़ी ॾिनी त बि मुंहिंजे महबूब जे नूर जे सदके मिली। हाणे मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, मुंहिंजे महबूब जी अम्मा फरमाती, मुंहिंजो मदनी सरकार जॾहिं मुंहिंजे बतन अतर में आया न, अल्लाह मुंहिंजो पेट न दुनिया जी औरत जे ॿाहिरि अचे थो, अल्लाह न का मूंखे कै अचे थी, न का मूंखे उल्टी अचे थी, न को मूंखे चक्कर अचनि था। पर मदीने जे मीर जी अम्मा फरमाती, जॾहिं मुंहिंजो महबूब मुंहिंजे पेट में आयो आहे, पहिरें महीने में अल्लाह जो नबी आयो आहे, ॾिसां थी त वॾो कदावर आहे, हसीन चेहरो आ, ओ आमना तोखे मुबारक हुजन जो नबियन जे सरदार जी तू मां बणजी वई आई। पुछां थी साईं तुंहिंजो नालो छा आहे? फरमाए तो मुंहिंजो नालो आदम अलैहिस्सलाम आहे। ॿिए महीने में हज़रत शीस अलैहिस्सलाम आयो आहे, टे महीने में हज़रत नूह अलैहिस्सलाम आयो आहे, चौथे महीने में हज़रत इदरीस अलैहिस्सलाम आयो आहे, पंजे महीने में हज़रत हूद अलैहिस्सलाम आयो आहे, छहे महीने में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम आयो आहे, सते महीने में हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम आयो आहे, 8 महीने में हज़रत मूसा कलीमुल्लाह आयो आहे, 9 महीने में हज़रत ईसा रूहुल्लाह आयो आहे। हर महीने में अल्लाह जा नबी मुबारक ॾियण पिया अचनि। वाह मुंहिंजा मदीने जा मीर, जेकॾहिं कंहिं पाड़े जी, कंहिं ॻोठ जी, कंहिं शहर जी का छोकिरी का औरत जेकॾहिं हमल सां थींदी आहे, कंहिंखे वज़ीर आज़म मुबारक ॾींदो आहे, कंहिंखे वज़ीर आला मुबारक ॾींदो आहे, कंहिंखे दुनिया जो MP MN मुबारक ॾींदो आहे, कंहिंखे को वॾेरो को लीडर मुबारक ॾींदो आहे, कंहिंखे को आलम को पीर फ़कीर मुबारक ॾींदो आहे। पर वाह मुंहिंजे हबीब जी अम्मा, 9 महीननि में अल्लाह जा प्यारा नबी तोखे मुबारक ॾियण पे आया। हज़रत अब्दुल मुतलब साईं फरमाए तो, अञा मुंहिंजे महबूब जी विलादत में अञा ॼमण में 52 ॾींहं बाक़ी हा त क़ुरान रब जो फरमातो, जेका सूरतुल फील आहे, अब्र काफ़र यमन जो गवर्नर हो, उनखे इहो तकबर जी दिल में पैदा थियो त काबे जी हेतिरी माण्हू उनजी पूजा कनि था, उन जो तवाफ़ कनि था, काबे जी हेॾी ताज़ीम कनि था, छो न इन काबे खे आऊं दाहे करे मिसमार करे छॾियां, उनखे मालिया मेट करे छॾियां, न काबो हुजे न केरे इन जी तालीम करे। उहो यमन जो गवर्नर अबरा बादशाह पंहिंजो लश्कर वठी आयो आहे, हाथियुनि ते चढ़ी आयो आहे। अरब जे माण्हुनि हाथी कोन ॾिठा न, उन्हनि छा कयो, इन अबर जे डप खां, हाथियुनि जे डप खां पंहिंजा घर छॾे करे जबलनि ते चढ़ी विया न। बाक़ी हज़रत अब्दुल मुतलब जो ख़ानदान घरनि में बाक़ी आहे।
अबर छा कयो जो पंहिंजा माण्हू मोकिले हज़रत अब्दुल मुतलब जा कई उठ गिरफ्तार करे वरतई आहे, उठनि खे ॿधी छॾी पाण वटि। हज़रत अब्दुल मुतलब खे ख़बर पया त अबर काफ़र जेको काबतुल्लाह खे ढहाइण आयो आहे इहो मुंहिंजा उठ काहे वियो आहे। पाण घोड़े ते चढ़ी आया आहिनि, घोड़े ते जॾहिं मुंहिंजे महबूब जो ॾाढो चढ़ी आयो आहे। अबर काफ़र जॾहिं अब्दुल मुतलब साईं जो हुस्न ॾिठो आहे उहो खीमे में वेहण उन खे कोन आयो आहे, उथी साईं जो अॻियां इस्तक़बाल कई आहे। इस्तक़बाल करे साईं खे सुहिणे नमूने सां सुहिणी जॻह ते विहारे साईं ॾियो ख़बर कीअं अचण थियो। फरमायूं मुंहिंजा उठ खे तूं ॿधी आयो आहीं, इन उठनि खे आज़ाद कराइण जे वास्ते आयो आहीं। त वरी छा चई चेतो तजब है कि एक नाचीज शय का जिक्र करते हो, काबे की फिक्र नहीं अपने ऊँटों की फिक्र करते हो। चवण लॻो अजब जहिड़ी ॻाल्हि आहे, ही उठ हिकिड़ी नाचीज शइ आहिनि, इन्ही जो तूं फिक्र करे पियो, इन्ही जो ज़िक्र खणी वेही रहियो आहीं। मूं सम्झो तूं ईअं चवंदे त काबे खे दाहे न। फरमायूं सदाकत है यही कि मैं अपनी शय का जिक्र करता हूँ, कि मेरा माल है ऊँट इसलिए मैं फिक्र करता हूँ। ओ अबर गाल ॿुध, इहा ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी छॾ त मुंहिंजी शइ उठ आहिनि, मुंहिंजी मिल्कियत उठ आहे, इन जे करे उठनि जे वास्ते आऊं आयो आहियां। बाक़ी करेगा फिक्र अपने घर की जो इस घर का मालिक है, जो इस घर का मालिक है वो बराबर का मालिक है। आऊं काबे जो छो फिक्र करियां, काबे सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे। काबो त ख़ुदा जो घर आहे, ख़ुदा ॼाणे त काबो ॼाणे। मूंखे पंहिंजा उठ ॾे, हुन उठ ॾेई छॾिया चई सुभान अल्लाह, हिन जी दिलि में त का ॻाल्हि काबे जे बारे में आहे कान्हे का, ही त पंहिंजा उठ वठण आयो। सुबुह थी काफ़र माण्हू हुन खे गुस्सो ज़्यादा थी वियो, सिज जीअं उभरियो त हिन खणी काह कयो, हिन त का कयो, पर हज़रत अब्दुल मुतलब छा कयो आहे, मुंहिंजे महबूब जी अम्मा हमल सां आहे, मुंहिंजे महबूब मुंहिंजी अम्मा जे पेट मंझाए, अम्मा आमना जे हथ में हथ विझी सिधो काबतुल्लाह में वठी आयो। ओ रब्बे कायनात, ओ मुंहिंजा रब्बिल आलमीन, हीअ महबूब जी अम्मा आहे, जंहिं बचड़े जे सदके अल्लाह साईं जंहिं महबूब जी हीअ अम्मा बणी आहे, मूं हिन जा कई करामतूं ॾिठियूं आहिनि। जिते पेर रखे पई त साओ गाह मोरे पियो, वण सुकल जे हेठां जे लंघे पई त साओ थी वञे पियो, वञे पई खूह ते पाणी भरण जे वास्ते त पाणी अॻे इस्तक़बाल करे पियो। 300 फूट जेको हेठि पाणी आहे सो मुंहिंजे हबीब जी अम्मा जो इस्तक़बाल करे पियो। साईं ये करामतूं ॾिसी चुको कि रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब जे सदके जंहिंजी हीअ अम्मा बणजण वारी आहे, अल्लाह साईं उन जे सदके पंहिंजे काबतुल्लाह जी तूं हिफ़ाज़त फरमा। साईं अम्मा आमना खे वठी काबे जे अंदर दुआ घुरी आया, ख़ुदा दुआ क़बूल कई हबीब जे सदके। सुबुह थी काफ़र छा कयो आहे, पर हाथियुनि ते चढ़ी करे काबतुल्लाह जे ढाइण जे वास्ते आयो आहे। अल्लाह जे काबे खे वेझो हाथी पातान, ईअं काबतुल्लाह खे सजदो करण लॻान, ईअं सजदे में किरी वियनि जो गोया कि उन्हनि में साह आही कोन को। पड़े हैं इस तरह हाथी के जुम्बश तक नहीं करते, खुदा का खौफ है दिल में आज शैतान से नहीं डरते। ईअं हाथी सजदे में किरी विया जो उनखे का हरकत का जुम्बश करण कोन लॻान। अॼु हुननि जी दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ आहे, शैतान खां कोन्ह था। मुजाहिदो दोस्तो काबतुल्लाह जे करे महफूज़ रहियो त हबीब जे सदके महफूज़ रहियो आहे। मुजाहिदो दोस्तो उन महबूब रहमत लिल आलमीन जो महबूब नूरन आला नूर जो तूं असीं अॼु मीलाद पिया मल्हायूं। तो निसार तेरी चहल पहल पर के हज़ारे ईदें रबीउल अव्वल, सवाए शैतान के इस जहां में तो सभी खुशियां मना रहे हैं। महबूब जे ॼमण जे सदके अल्लाह साईं सॼी कायनात जे मथां नूर जा मींहं वसाए छॾिया। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो
खुदा जो कसम महबूब अड़ा त नूरन आला नूर आहिन जो महबूब जीअं ही पाण वेझे हिक ॿिए खे ॾिसूं पिया न तुंहिंजो मुंहिंजो मदनी सरकार ईअं वेझे वारे खे बि ॾिसे पियो ॿुधे पियो ऐं परे वारे खे बि ईअं ॾिसे पियो ऐं ॿुधे। तूं असीं अॻे खे ॾिसूं पिया पुठियां जी ख़बर कोन्हे त केरु आहे केरु छा पियो करे, पर मुंहिंजे मदीने वारे साईं फरमायो ऐ असहाब जीअं आउं अॻियनि खे ॾिसां पियो ईअं मां पोयनि खे बि ॾिसां पियो। जेकॾहिं वेझो केरु मुंहिंजे रोज़े ते अची सलातो सलाम पढ़े या रूबरू मूं ते दुरूद पढ़े मां ईअं ॿुधां पियो, ईअं जेकॾहिं हज़ारे मेल परे आहे मूं हबीब ते दुरूद पढ़ंदो मां ईअं ॿुधंदुसि गोया कि मुंहिंजे रूबरू पियो पढ़े। पोइ मदीने वारे साईं जे सदके अल्लाह ताला नूर नबी जे सदके इहो मदीनो जेको पहिरीं यसरब हो महबूब जे सदके अल्लाह ताला मदीनो बणाए छॾियो आहे। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। सलात पढ़ो पिया पर आउं सम्झां थो मूंखां वधीक जलसा अवां कयनि ओजागा अवां कयनि राति सॼी राति कोन सुतो आहियां तंहिंजे करे गलो बि वेठो पियो आहे ऐं यकीन करियो ऐं ॿियो बि मूंसां क़ुराब लॻियो आहे त जॾहिं गदाब जे इलाइक़े में अचां त हूं अञा चङो बोलां पर हिन इलाइक़े में अचण सां बुखार अची वञे अलाए छाजे करे। इहो त वरी मूं ते फिरणु विझो त अलाह सी मूंखे तंदुरुस्ती ॾे चङा भलाई ॾे। यकीनन अहिड़ा बुज़ुर्ग अहिड़ा आलम अहिड़ा नेकोकार वेठा आहियो उन्हनि जी दुआ जे सदके दुरूद हिकु दफ़ा पढ़ी मुंहिंजे मथां ईअं छुकारींदा त इंशाअल्लाह मुंहिंजो गलो बि सही थींदो मुंहिंजी तबियत सही थी वेंदी। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना शफीना महबूबना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि तस्लीमा। आशिक़ हिकिड़े छा चयो आहे चए थो जेके मदीने वारे मीर जा आशिक़ आहिनि उन्हनि जी राति ॾींहुं तात ऐं तमन्ना इहा आहे ओ न की माल मिल्कत न कारोबार घुरे थी दिल रोज़ मदीने जो दीदार घुरे थी। ओ दिल रोज़ मदीने जो दीदार घुरे थी। न का माल मिल्कत न कारोबार घुरे थी न की माल मिल्कत न कारोबार घुरे थी दिल रोज़ मदीने जो दीदार घुरे थी। ओ दिल रोज़ मदीने जो दीदार घुरे थी। रुसी ही वञे भली सारो ज़मानो रुसी ही वञे भली सारो ज़मानो हुजे राज़ी हसन ऐं हुसैन जो नानो हुजे ख़ुशि हसन ऐं हुसैन जो नानो अठई पहर राज़ी सो सरदार घुरे थी दिल रोज़ मदीने जो दीदार घुरे थी। हा दिल रोज़ मदीने जो दीदार घुरे थी। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो दुनिया रुसे त रुसण ॾियसि हे सॼा जग जहान रुसे त रुसी भले वञे पर जेतो मदीने जो मीर रुगो राज़ी हुजे जे मदीने जो मीर राज़ी थी पोइ त ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी विया। दुखी दिल जी हर दम तमन्ना इहा है मौला मूंखे मदनीअ जे पाड़े रहाए। तव्हां सां अला मुंहिंजा ॻाल्हि कई अला कोन त गुज़िरियल साल शायदि तव्हांजे ॻोठ में मूं ख़िताब कयो हो पोइ मूं हिकिड़ो गज़ल पढ़ियो त इहा आस आहे मदीने वञा। इहो पढ़ियो इन गज़ल अहिड़ो रंग लातो जो ख़ुदा जो कसम देरी कोन करे। मूं दिलि में इहो ख़्यालु कयो त मौली मोहम्मद अली जीअं भिटाई घोट शौक़ में मोहबत में तड़प में इश्क में महबूब जे मुल्क ॾांहुं कोन वियो इन उकीर में रहिजी वियो तूं बि उकीर में रहिजांइ। ख़ुदा जो कसम जुमे जो ॾियारो हो रली में सुतो पियो आहियां हीअं नूर जी लाट मूंखे मुंहं में लॻी। ॾिस ऐं इन वॾी ॻाल्हि करण सां मूंखे कोई इनाम करे कोन ॾींदा न को लख रुपया मूंखे ॾींदा पर जेका हक़ीक़त बयान थो करियां त अलाह जॾहिं राज़ी थिए थो त देरि कोन थो करे।
पर देरी कोन थी। वाह खुदा जो कसम, जी असीं अव्हां खे महबूब जो शान ॿुधायूं पिया न, ॿुधण ऐं ॾिसण में एतिरो फ़र्क़ु आहे जेतिरो ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। कसम खुदा जो खणी केरु ॻाल्हि करे त जीअरे जन्नत मां थी आहियां त मुंहिंजे महबूब जो मदीनो आहे। दुखी दिल जी हर दम तमन्ना इहा आहे, दुखी दिल जी हर दम तमन्ना इहा आहे, मौला मूंखे मदनीअ जे पाड़े रहाए, मौला मूंखे मदनीअ जे पाड़े रहाए। पैगंबर जे रोज़े जो दीदार घुरे थी, पैगंबर जे रोज़े जो दीदार घुरे थी, दिल रोज़ मदीने जो दीदार घुरे थी, ओ दिल रोज़ मदीने जो दीदार घुरे थी। ॿुधाए असांखे बाझारियूं जो ॿोलियूं, सदाई सजण जूं करे वेठो ॻाल्हियूं। दिल ईअं चवंदी आहे मदीने जो मीर जो आशिक़ हुजे, नात ख़ान हुजे, आलिम हुजे, महबूब जी सना पियो ॿुधाए। आशिक़ ॿुधंदा वञनि, सीना उन्हनि जा ठरंदा वञनि, सीना उन्हनि जा मदीनूं बणजंदा वञनि। ॿुधाए असांखे बाज़ारियूं जो ॿोलियूं, सदाई सजण जूं करे वेठो ॻाल्हियूं। सो हुज़ूर जल जो हुबदार घुरे थी, सो हुज़ूर जल जो हुबदार घुरे थी, दिल रोज़ मदीने जो दीदार घुरे थी, ओ दिल रोज़ मदीने जो दीदार घुरे थी। अबा दीदार जेका दिल घुरे मदीने जो, सो हथ मथे खणे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह साईं तो आलिमुल ग़ैब आहीं, अॼु मदीने जो मीर बि तुंहिंजी मुंहिंजी हिन मजलिस में पाण जलवे अफ़रोज़ आहिनि। अल्लाह कंदो उहो ॾींहुं ईंदो, देरि न थींदी जो मदीने वारे सां जी तूं असीं चांठ चुमंदासीं। असांखे न घुरिजे दुनिया जी अमीरी, असांखे न घुरिजे दुनिया जी अमीरी, दरे मुस्तफ़ा जी ख़ुदा दे फ़कीरी, दरे मुस्तफ़ा जी ख़ुदा दे फ़कीरी। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, को माण्हू चवंदो मूंखे माल खपे, को चवंदो ज़ाल खपे, को चवंदो औलाद खपे, को चवंदो नौकरी सुठी खपे। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तों को कारोबार जो तालिब हूंदो, पर अल्लाह जेके हबीब जा आशिक़ आहिनि उहे चवंदा असांखे ही दुनिया जो कारोबार न खपे, असांखे दुनिया जी मालिक मिल्कियत न खपे, असांखे खपे त मदनी सरकार जा ग़ुलाम हुजूं, उन जा बुआरीदार हुजूं। असांखे न घुरिजे दुनिया जी अमीरी, दरे मुस्तफ़ा जी ख़ुदा दे फ़कीरी। आमीन चो। दरे मुस्तफ़ा जी ख़ुदा दे फ़कीरी, मदनीअ जो हर दम दीदार घुरे थी, दिल रोज़ मदीने जो दीदार घुरे थी, ओ दिल रोज़ मदीने जो दीदार घुरे थी। कबर तई खे नाहे कोई मुझारो, कबर तई खे नाहे कोई मुझारो, हिते हुत जहीं जो साईं सहारो, ओ हिते हुत जहीं जो साईं सहारो। मिठो मोहब मदनी मन ठार घुरे थी, मिठो मोहब मदनी मन ठार घुरे थी,
दिल रोज मदीने जो दीदार घुरे थी, ओ दिल रोज मदीने जो दीदार घुरे थी। न का माल मिलकत न कारोबार घुरे थी, न का माल मिलकत न कारोबार घुरे थी। दिल रोज मदीने जो दीदार घुरे थी, ओ दिल रोज मदनीअ जो दीदार घुरे थी। यकीनन अवां जी सलाद पढ़ण सां अवां मूं ते शुक्र हुयो त अल्लाह से ऑटोमेटिक मुंहिंजी सिहत सही करे छॾी आहे। इंशाअल्लाह जजो टाइम कोन वठबो, मींहुं पए पियो छा ॿार पए पियो फुड़ियूं फुड़ियूं। मूंखे अवां जो अहसासु आहे यार, छो त बैटरी ऑटोमेटिक हाणे चार्ज थींदी वेंदी, गलो बि खुलंदो वेंदो ऐं ज़हन बि खुलंदो वेंदो। ऐं अवां खे ॿी बि मुंहिंजी अपील इहा आहे त आउं मदीने पाक खां आयुसि, पोइ 2 महीना मुसलसल मूंखे बुखार हो। उन में मिठियूं मिठियूं दवाऊं जेके लाइसोवेट हेपा मर्द चूं मच्छरनि खाधो आहे, मरीरा थियो, मुल साहब उन में दॿे फ्रूट खारायूं, मथां वरी भलारो रमज़ान जो महीनो अची वियो। असीं मोली माण्हू त हर भरो कसर रखूं ई कोन, खाधो परा सम्झी खाईंदा ई कोन आहियूं। इहा ॻाल्हि आहे दिलि वारी, कोन वणंदो आहे। लाचार 2 पाटियूं या 2 थाल बसि। पोइ वरी मुंहिंजी घरवारी बीमार थी पई त उहो उनजो को ज़ख़्म पेर जो न पियो छुटे। डॉक्टरनि खे मूं फ़ोन कई, मुंहिंजो चयूं साईं हिनखे शुगर आहे। चेक कराए में घरवारी खे, अलाह से उनखे बचाए, भला फिटी मुंहिंजी मुंहिंजो भला मूंखे त चेक करियो, मूंठो घर वेठे आया न, चेक कयो जॾहिं तव्हांखे 350 शुगर आहे। पोइ मुंहिंजो छा थींदो? चयूं साईं बसि न को फ्रूट खा, न को चांहि मिठी पी, न को भत खा, न को सेवियूं खा, न को हलवा खा, बसि किरी करियां पियो। दवा अञा ॿी का बि कोन वरितमि आहे। महबूब गुनाहगार आहियां, बदकार आहियां, सफ़ा नाचीर का शइ कोन आहियां, ख़ुदा जो कसम, पर मदनी सरकार जो अदना ग़ुलाम आहियां। उन जी सनाखानी कयां पियो। अवां खे मुंहिंजी अपील आहे त जॾहिं बि नमाज़ पढ़ो ऐं हिन जलसे में बि ख़ासि मूं गुनाहगार लाइ दुआ घुरो त अल्लाह से मुंहिंजे मथां हीअ जेका तकलीफ़ आहे, इहा तकलीफ़ हमेशह हमेशह लाइ दूर करे छॾे। तो नूर वाला आया है, नूर लेकर आया है, नूर वाला आया है, नूर लेकर आया है। सारे आलम में देखो ये कैसा नूर छाया है। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। बिली पढ़ो, झूमी पढ़ो। नूर वाला आया है, नूर लेकर आया है, नूर वाला आया है, नूर लेकर आया है। सारे आलम में देखो ये कैसा नूर छाया। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। महबूब नूर जे खुदा मोकिलियो, खुदा जेको क़ुरान मोकिलियो सो बि नूरन आला नूर, हबीब नूर, खुदा पाण नूर, महबूब जो मदीनू नूर, अॼोकी मजलिस नूरन आला नूर। अल्लाह कंदो हिन नूर जे सदके, नूरानी मजलिस जे सदके, सीना तुंहिंजा मुंहिंजा फ़ैदे मुहम्मदी सां भरपूर। छो त मुर्शिद मिली वियो सजण साईं। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, उन महबूब रहमत लिल आलमीन जे सदके अल्लाह दुनिया में 61 साली हुई, महबूब जे सदके रुगो सुकारी सुकार थी विया आहिनि, ॾुकार ख़तम थी विया आहिनि, ग़म लही विया आहिनि, कम ठही पिया आहिनि। मुंहिंजा हबीब, मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, ही मीलाद रुगो तूं असीं कोन पिया मल्हायूं। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, ख़ुदि ख़ुदा बि मुंहिंजे हबीब जो मीलाद मल्हायो। अल्लाह 12 रबीउल अव्वल सूमार जी रात आहे। अल्लाह से फरमायो, अॼु जिते किथे जेके औरतूं आहिनि उहे
काबा जी छोकरी न ॼणे अज हबीब जे सदके सभिनि खे मां रब पुट ई पुट ॾियां थो। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो हबीबन बि पंहिंजो मिलाद मल्हायो, हर सूमर ते पाण रोज़ो रखंदा। ऐं मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो महीने में 4 मरतबा, सॼे साल में 48 मरतबा मिलाद मल्हाईंदा। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो जीअं क़िबला साईं इमाम अली साहब जन फरमायो, असां महबूब जा आशिक परवाना आहियूं। ईअं न त रबीउल अवल में मिलाद मल्हायूं, पर 12 महीना मुंहिंजे हबीब जा मिलाद मल्हायो। पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जेका हर महीने में 11 मल्हाई आहे, हक़ीक़त में त हर महीने मुंहिंजे हबीब जो मिलाद मल्हायो। न त पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जेका विसाल जी तारीख़ आहे, 17 तारीख़ आहे। पोइ उसूल त ईअं हो त साईं जी माण्हू 17 तारीख़ मल्हाए न जेको साईं पीरान पीर दस्तगीर 11 ई मल्हाई आहे, 11 ई हक़ीक़त में मुंहिंजे महबूब जो 12 ई मिलाद मल्हायो। ओ बाबा मदीने जी वस्ती आ, जंहिंमें आला हुजूर जी हस्ती आ। सटिंग हिकिड़ी ॿियार यार जानी, अञा महीने ॾींहं रहिया पिया न, गलो अहिड़ो हले जो बिल्कुलु चंग वगे वॼे, पर इहे छिके न। मींहुं पए पियो, पर हिते मुंहिंजे मथां बि मींहुं पए पियो, रहमत जो मींहुं वसे पियो। सटिंग अहिड़ी करे छॾे जो गले खे बाक़ाइदे चक पइजो हुजे, जहिड़ो के बंदि ॾेई छॾे। ओ बाबा मदीने जी वस्ती आ, जंहिंमें आला हुजूर जी हस्ती आ। ओ जेका गुलन जहिड़ी बस्ती आ, जंहिंमें आला हुजूर जी हस्ती आ। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो महबूब जे सदके मदीनो मदीनो बणिजी वियो आहे, नूरन आला नूर बणिजी वियो आहे। ओ जहिड़ी जान बजी त जमाए तव्हां, अहिड़ी बि काई न का जमाए तव्हां। न झेड़ो न झगड़ो न फसाद न फितनो, अहिड़ी सुकून भरी बस्ती आ, जंहिंमें आला हुजूर जी हस्ती आ। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो अॼुकल्ह ॾिसो दुनिया में 15वीं सदी जो दौर आहे। भाउ जो दुश्मन, पीउ पुट जो दुश्मन, माउ धीअ जी दुश्मन, भेण जी दुश्मन। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो मौलवी जो दुश्मन, पीर जो दुश्मन, दुकानदार जो दुश्मन, अफसर जो दुश्मन, पाड़ेसरी जो दुश्मन। पर वाह मुंहिंजा मदीने जा मीर, मुख़्तलिफ़ ज़बाननि वारा माण्हू, मुख़्तलिफ़ क़ौमनि वारा माण्हू, के रंग जा गोरान, के कुरैशन में सरदार माण्हू आहिनि। अल्लाह पर हबीबन जी जंहिं ताबेदारी कई, हबीबन जी जंहिं ग़ुलामी ॾिनी आहे, त बिलाल क़ौम जो हबशी, क़ौम जो शीदिया, रंग जो कारो आहे। अल्लाह जॾहिं मुंहिंजे मदीने जे मीर 1,24,000 असहाबनि सां गॾु जॾहिं बैतुल्लाह जो तवाफ़ कयो, 1.25 लख मुंहिंजे हबीब जा असहाबी आहिनि। इहा ॻाल्हि ॿुधी छॾियो, जॾहिं मुंहिंजे हबीबन करीमन जॾहिं आख़िरी इहो जॾहिं हजतुल विदा जो ख़ुतबो ॾिनो, ऐं उन टेम ते टोटल मर्द औरतूं नंढा वॾा ॿार बचा जन हयाती में ईमान सां मुंहिंजे हबीबन जो दीदार कयो, तंहिंजो तइदाद हो 8 लख। 8 लख उन्हनि जो तइदाद। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो जे मज़ा 1.25 लख उन टेम ते का मामूली ॻाल्हि कोन्हे का। सलात मुंहिंजे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना शफीना महबूबना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि तस्लीमा। वरी ॿियो मरतबो शौक़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना शफीना महबूबना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि तस्लीमा। तो मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो जॾहिं मुंहिंजे हबीबन 1.25 लख असहाबन सां गॾु काबतुल्लाह जो तवाफ़ कयो, सुभान अल्लाह। उन टेम ते मुंहिंजे मदनी सरकार फरमादा, बिलाल जी मुंहिंजा आका, बिलाल काबतुल्लाह जी छत ते चढ़।
काबतुल्लाह जी छत ते चढ़ अज़ान चओ अल्लाह कई हसीन वा कई सरदार हा उन्हनि चयो त मार छा बिलाल रंग जो कारो क़ौम जो हबशिया अॼु हेॾे वॾे मजमे में बि मुंहिंजे मदीने जे मीर वरी बिलाल खे चयो त बिलाल काबे ते चढ़ी अज़ान चओ। इहो छा हो? महबूब जी मोहब्बत जो नतीजो हो। उन्हीं जो दर्स हो तो जो मदीने जे मीर जी सही माना में गुलामी कंदो भले वो छो न अदना फ़कीर हुजे पर दुनिया जे अमीरन खां वधीक उन जो रुतबो ऐं मर्तबो अला। मुझा अज़ीज़ो दोस्तो वो बिलाल जॾहिं बैतुल्लाह जी छत ते चढ़ियो आहे ओ मुझा मदीने जा मीर आऊं अज़ान केॾां मुंहुं करे चवां। मदीने जे मीर फरमा तो ओ बिलाल छा पियो पुछी? काबे जी छत ते मां नबी तोखे चाढ़ियो आहे पंहिंजे नबी ॾांहुं मुंहुं करे अज़ान चओ ख़ुदा क़बूल करे छॾींदो। हज़रत बिलाल जॾहिं बांग ॾिनी आहे सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह जो लफ़्ज़ बिलाल पढ़े तो उन टाइम ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ छा कयो आहे पंहिंजा ॿई आङूठा चुमी करे चपन ते रखी करे पंहिंजे अखियुनि ते रखी आहे। मदीने जे मीर फरमायो मन फ़अल मिस्ल मा फ़अल खलीली अन तालिबहु फी सुफूफिल क़ियामत व क़ाइदहु इलल जन्नत औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम। मुझे मदीने जे मीर फरमायो जीअं मुझे प्यारे दोस्त हज़रत अबू बकर सिद्दीक़ कयो आहे ईअं जेको तव्हां मां कंदो माना जीअं अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजो इस्म मुबारक ॿुधी करे पंहिंजा आङूठा चुमियान पंहिंजे चपन ते रखियां पंहिंजे अखियुनि ते रखियां ईअं जेको तव्हां मां कंदो जीअं मुंहिंजे दोस्त अबू बकर कयो ईअं कंदो त मां क़यामत जे ॾियारे उन्हीं जो तालिब हूंदुसि ऐं वाइदो करियां त उन खे पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदुसि। मन समिया इस्मी फिल अज़ाने फकब्बल ज़फ़रिय इब्हामे वरफ़ अला ऐनैहि लम यउम अबदा औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम। मुझे मदीने जे मीर फरमायो जॾहिं अज़ान में तव्हां मुंहिंजो नालो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधो पोइ पंहिंजा ॿई आङूठा चुमी करे चपन ते अखियुनि ते रखो ईअं जेको कंदो सो कॾहिं बि अंधो कोन थींदो। वो मुझा अज़ीज़ो दोस्तो जे अवी चाहियो अल्लाह साईं असांखे अखियुनि जे ऑपरेशन खां बचाए असांखे अल्लाह साईं नाबीन थियण खां बचाए त मुझा अज़ीज़ो दोस्तो ईअं महबूब जे इस्म जी ताज़ीम करियो ख़ुदा तव्हांजी ताज़ीम कंदो। किताब लिखंदा जीअं अॼु ही सियारे जी मौसम लॻी पिया ईअं सियारे जी मौसम लॻी पिया मींहुं ॾाढो वसे पियो हिकिड़ो नाबीन माण्हू आहे इशा जी अज़ान सोमण जी अज़ान आई आहे लठ खणी ॿाहिरि निकितो आहे घर वरी पुछा करे थी केॾां थो वञे चवे थो केॾां वञा थो रब जी नमाज़ पढ़ण। चवण लॻी त गप चिक लॻी पई आहे तमामु थधियूं थधियूं हवाऊं लॻनि पियूं बीमार थी पवंदे नाबीन माण्हू किथे गप चिक में किरी मथां थाबो न अचे मथां टंग नथो जी भॼी पवे हिकिड़ो नाबीन माण्हू वरी हथ पेर बि भॼी पवे वरी आज़ार थी पवंदो चए थो न सुख में सदाईं रब जे घर में नमाज़ पढ़नि पिया अॼु वरी बरसाति खे ॾिसी करे घर में वेही रहा निकतो लथ खणी नाबीन माण्हू आहे अल्लाह जो शान ईअं वाचूड़ो हवा जो तेज़ अची लॻो आहे उन जो हवा जो तेज़ जो झूठो लॻो आहे उन में उन जूं टंगूं निकिरी वञनि थियूं हिकिड़ो त नाबीन माण्हू पेर उन जा तिरकण में तिरकी वञनि था टंग खां टुटी पवे थो। अल्लाह त आज़माए थो न ॾिस अॼु मदीने जे मीर जो तव्हां मीलाद मल्हायो त ॾिसो थदड़ी थदड़ी हीर पई घुले मथां रिमझिम वसे पई आज़माए पियो न ॾिसो केरु थो भॼे। अल्लाह पोइ उन नाबीन दिलि में ख़्यालु करे छॾियो आहे छा बि थी पवे हाणे घर ॾांहुं नाहे वञणो छो त घर वरी त मूंखे चवंदी हिकिड़ो नाबीन खुटियुनि ने खयो हिते नमाज़ कोन पढ़े हाणे जा टंग भञी हिते वेही रहे ॾिठई मथां घर वरी ताना ॾे इन खां वञा पोइ बि ख़ुदा जे घर। साईं पीर कुरैशी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे न जो तो अज़ीज़ो दोस्तो यारो ये दुनियादार फानी है दिल अपना मत लगाओ तुम लहद में जा बनानी है।
नमाज़े पढ़ खुदा को याद कर हर दम, तूने की कर नमाज़े पढ़ खुदा को याद कर हर दम, के आखिर में तेरी नेकी, के आखिर में तेरी नेकी तेरे ही काम आनी है। मुझा अजीजो दोस्तो छा यो मीलाद आया असां मीलाद में आयासीं, भत खाधोसीं, असां झंडियूं लगायूं, असां रुगो इते रुगो झंडियुनि खे लारायोसीं। हाणे असीं वॾा आशिक़े रसूल थियासीं। हाणे न का नमाज़ पढ़णी आहे, न को रोज़ो रखणो आहे, न को क़ुरान जी तिलावत करणी आहे। मुंहिंजा अजीजो दोस्तो हक़ीक़त में महबूबन फरमायो जंहिंजो तूं असीं मीलाद पिया मल्हायूं, फरमायूं अस्सलात कुर्रत ऐनी, नमाज़ मुंहिंजी अखियुनि जो ठार आहे। जो मुंहिंजा अजीजो दोस्तो तो जो मुंहिंजो कहिड़ो प्यार आहे, जो 12 महीने जेका मजलिस थिए उन में अची नारा हणी हलिया वञूं, वरी न का बांग, न का सलात, न को दुरूद, न का तिलावत। मुंहिंजा अजीजो दोस्तो मोहब्बत इहा आहे त जेके मुंहिंजे हबीबन फरमायो मुंहिंजी नमाज़ अखियुनि जो ठार आहे, या 5 वक़्त नमाज़ पढ़ त बेड़ो तुंहिंजो मुंहिंजो पार आहे। तूने की कर नमाज़ें पढ़ खुदा को याद कर हर दम, तूने की कर नमाज़ें पढ़ खुदा को याद कर हर दम, के आखिर में तेरी नेकी, के आखिर में तेरी नेकी तेरे ही काम आनी है। अजीजो दोस्तो यारो ये दुनियादार पानी है, दिल अपना मत लगाओ तुम, लहद में जाए बनानी है। तुम आए बंदगी करने फंसे लज्जात दुनिया में, तुम आए बंदगी करने फंसे लज्जात दुनिया में, होई अंधी अकल तेरी, होई अंधी अकल तेरी, तेरी कैसी जवानी है। मुझे मदीने जे मीर इन माता के खत्म कयो आहे, इन अना के खत्म कयो आहे, इन हसद के खत्म कयो आहे, इन बुग़्ज़ के खत्म कयो आहे। याद रखो इंसान जो ज़वाल तॾहिं शुरू थींदो आहे जॾहिं खां उन जी दिल में मामूली तकबर जी चिंगारी उथंदी आहे। सम्झंदो हाणे सभु कुझु मां आहियां, मां कई त सभु कुझु वियो हलियो। अल्लाह सलोब तॾहिं उभरंदो आहे, सलोब तॾहिं ज़मीन खां निकिरंदो आहे जॾहिं पहिरीं ज़मीन में अंदर पूरबो आहे, आजरी ॾेखारींदो आहे। तंहिंखां बाद मुंहिंजो रब्बुल आलमीन उनखे गुलो गुलज़ार करे पैदा कंदो आहे। तो मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो ॾिसो त बाबा जो दुश्मन आहे, दोस्त दोस्त जो दुश्मन लॻो पियो आहे। अल्लाह अज़ीज़ो दोस्तो मां धीअ जी दुश्मन, पीउ पुट जो दुश्मन आहे। पर मुंहिंजे मदीने जे मीर जॾहिं कलमो उन्हनि खे पढ़ायो, उहे पाण में थी विया खंजूं खीर। न कर बल अपनी दौलत पर, न ताकत पर, न हिस्मत पर, न कर बल अपनी दौलत पर, न ताकत पर, न हिस्मत पर, कि इस दुनिया की हर एक चीज कहाँ है बाप दादा सब के तू जिनकी निशानी है। मुझा अज़ीज़ो दोस्तो हिन पंहिंजी जवानी ते गुरूर न कर, पंहिंजे हुस्न ते तकबर न कर, पंहिंजे माल धन दौलत ते पावर न कर। मुझा अज़ीज़ो दोस्तो पावर कर त मदनी सरकार ते कर, बावर कर त मुझे मदीने जे मीर ते कर। अल्लाह जॾहिं उन जी गुलामी में सही माना में अची वेंदे त 5 वक़्त नमाज़ूं सही सारे पियो पढ़ंदे। जे कामल वली सजण साईं जी निगाह थी वेंदी, नमाज़ त थियो पर मुझा अज़ीज़ो दोस्तो तहज्जुद बि कदा कोन थींदी। नमाज़ चवंदे मामूली ॻाल्हि आहे, पर आधी रात जो थी करे मुंहिंजे रब जे अॻियां पियो आजिज़ी कंदे।
न कर बल अपनी दौलत पर, न ताकत पर, न हशमत पर, कहाँ है बाप दादा सब के तू जिनकी निशानी है। न हो शैतान का ताबे, न बेफरमान रब का हो, न हो शैतान का ताबे, न बेफरमान रब का हो, नबी के दर का खादम बन, नबी के दर का खादम बन, मुराद अच्छी जो पानी है। नबी के दर का खादम बन, मुराद अच्छी जो पानी है। अजीजो दोस्तो यारो ये दुनियादार फानी है, दिल अपना मत लगाओ तुम, लहद में जाए बनानी है। कुरैशी दस्त बस्ता अर्ज करता है सुनो भाई। सुभान अल्लाह। सज्जन साईं जो मुर्शिद पीर सुणा साईं, पीर सुणा साईं रहमतुल्लाह अलैह जो मुर्शिद साईं पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह, साईं पीर मिठा साईं जो पीर साईं कुरैशी रहमतुल्लाह अलैह फज़ल अली। कुरैशी दस्त बस्ता अर्ज करता है सुनो भाई, कसम रब की न झूठ इसमें, कसम रब की न झूठ इसमें, लायक बदगुमानी है। अल्लाह जो वली भी फरमा तो हथ वधी अर्ज करियां तो त अल्लाह जी निमाज़ पढ़ो, नबी साईं जा खादम बणजी वञो। जे मदनी सरकार जा खादम बणजी वेंदा त ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा। नूर वाला आया है नूर लेकर आया है, नूर वाला आया है नूर लेकर आया है। सारे आलम में देखो ये कैसा नूर छाया है। अस्सलातो वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातो वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातो वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातो वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। मुझा अज़ीज़ो दोस्तो अर्ज़ बेकम तो नाबीन मानो घर वरी उन्हें के घणे मने कया, पर अल्लाह जंहिंजूं दिलियूं अल्लाह अल्लाह जे रसूल सां गंढियूं पियूं आहिनि ओ नाबीन माण्हू आहे, पर उन जी दिलि जी रोशनाई आहे, उन जी दिलि सॼी आहे। हाणे टंग भॻी पिया, टंग टुटी पिया, इन जे बावजूदि घिस कंदो अची रब जे घर में पतो आहे। सोमणी नमाज़ पढ़ी करे ॿिया नंढा वॾा पोड़ा पका नौजवान अखियुनि वारा जेके आया हर को पंहिंजो घरो घर हलियो वियो। ही नाबीन माण्हू हिकिड़ो त नाबीन, ॿियो वरी टंग उन जी भॼी पिया, टंग उन जी टुटी पिया। हाणे उते पियो मुंहिंजे रब खे यादि करे। अल्लाह जीअं जीअं राति पए पई ईअं ईअं सूर वधंदा वञनि पिया। मदीने ॾांहुं मोह करे चए थो मदीने जा वीर सुण मुंहिंजा सजड़ा, भर मुबारक पेर आसी तुंहिंजे आसरे। मुझा दीदो दोस्तो ईअं सॾ कंदे कंदे अञा अख मस लॻी आहे, अख जो मस लॻी आहे त मदीने जे मीर उन खे दीदार करायो आहे। पाण ॾिसे थो त उन मस्जिद में पाण नसे नफ़ीस पतान ऐं मदीने जे मीर जो अखियुनि तां हथ घुमायो त रब जो कसम अंधे मां सॼो थी पियो। वरी महबूबन उन टुटल टंग ते जो हथ घुमायो, गोया क उन जी टंग भॻी कोन का। मुझे मदीने जे मीर फरमायो ॾाढो तोखां मां महबूब ख़ुशि आहियां जो तो निमाज़ मुंहिंजी अखियुनि जी जेका ठार आहे पंहिंजी घर वारी जो चयो तो कोन रखियो। अल्लाह जे घर ॾांहुं तुंहिंजी नाबीन हूंदे करे आए तुंहिंजी टंग भॼी पई आहे। अल्लाह आऊं त मदीने जो मीर जेकॾहिं कंहिंखे कंडो लॻंदो आहे त ॾुख बर्दाश्त कोन कंदो आहियां, तुंहिंजी त टंग
टुटी पई आहे तो सॾ कया ऐं सॾ ते जी चई करे पतो आहियां हाणे मां तोखे अहिड़ी त शफ़ा ॾेई छॾी आहे अच तोखे भाकर पाए सीनू सीने सां मिलाया सीनू सीने सां मिलाए मदीने जे मीर उनखे भाकर पाए उनखे मुबारकूं ॾिनियूं आहिनि नज़र उन जी सलामत आहे पेर उन जो सलामत थी वियो आहे हाणे ॾिसण लॻो आहे विलायत जे मथां फ़ाइदो थी वियो आहे पंहिंजे घर में जो अचे थो त अल्लाह घर सॼो अतर अंबीर बणिजी वञे थो मुश्क खतूर जी ख़ुशबू अचनि पियूं उहा घर वरी जंहिं ताना ॾेई मोकिलियो आहे ॾे ख़बर नाबी न मां तोखे नूर किथां मिलियो आहे चए थो नबी साईं नूरनि आला नूर उन ई मूंखे वापसि वराए ॾिनो आहे मुंहिंजी अखियुनि जो नूर ओ तो त मूंखे ताना हया हा तो त मूंखे चयो पियो त हाणे घर में नमाज़ पढ़ी छॾ पर मूं चयो त न न अॼु बरसाति में बि वञी रब जी नमाज़ रब जे घर में पढ़णी आहे आऊं जो निकितुसि अल्लाह जी बानी रस्ते में वाकई मुंहिंजी टंग बि टुटी पई आहे ईअं घिस कंदो वरी बि अल्लाह जे घर ॾांहुं वियोसि चए पई पोइ मोटी छो कोन आहे घर त वेझो चए थो न घर त वेझो हो पर तुंहिंजा ताना पे मूंखे सजा तूं छा चविया हे नाबी न माण्हू वरी भॻो वियो हाणे टंग टोड़े जी वेह रही हाणे छा थींदो अबा ईअं न पाण बि हिक ॿिए खे ईअं ताना ॾींदा आहियूं थोरो को ग़रीब मिस्किन हे अफ़ाल पंहिंजा ॾिसे थो कमाए कोंदो जेकॾहिं को अल्लाह जे नाले ते जे सुवाल कंदो त उनखे बि ताना हणंदासीं हल भेणा केॾो थुल्लो आहे पिने पियो चवंदा हिकिड़ो नाबीन माण्हू हो सो बस में अची चढ़ियो त माण्हुनि खे चई बाबा अल्लाह जे नाले ते लख जो सुवाल बाबा लख जो सुवाल सभिनि पुछो हाजी पुनरवरन साईं जरा दाना माण्हू तन पुछो त नाबीना माण्हू सुवाल करे 5 रुपए जो 10 रुपए जो वध या 50 या सुवाल हाणे तुंहिंजो यको लख जो सुवाल आहे ॾींदो केरु चढ़िया बाबियनि बसिन में चढ़ा थो त मूंखे धिका ॾियो लायो छॾनि लख जो सुवाल आहे बेरी मूंखे लख ॾियो ऐं पंहिंजी बस वठी पोइ उन में पिनण खे सवलो हूंदुसि मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो हू नाबीन माण्हू हो अल्लाह जे हबीब जो एॾो त आशिक़ हुयो जो मदीने मीर उनखे विलायत जे फैज़ ॾेई छॾियो उनखे विलायत जे दर्जे ते फ़ाइद करे छॾियो आहे त मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो हाणे ॾिसो त निमाज़ उनखे महांगी पई आहे सहांगी पई मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो तूं असीं चवंदा त यार निमाज़ पढ़णु मौलवियुनि जो कमु आहे या सजण साईं जा खलीफ़ा फ़क़ीर इन्हनि जो कमु आहे असांजो कमु आहे अयूं चाढ़णु दुकान हलाइणु मार्केटूं संभालणु न मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो मुंहिंजो महबूब नूरन आला नूर आयो उन इहो छा तोखे मूंखे सबक़ सम्झायो फरमायूं अच्छे खे कारे जे मथां फज़ीलत कोने का अरबी खे अजमी जे मथां फज़ीलत कोने का को कंहिंजे रंग जे करे को कंहिंजे ढंग जे करे को कंहिंजी ज़ात पात जे करे उन खां नस्ल में ऊचो न आहे ऊचो उहो आहे जंहिंजो सीनू मदीने वारे फ़ैज़ सां भरियो पियो आहे जंहिंजो सीनू मदीनो बणियो पियो आहे मुझा अज़ीज़ो दोस्तो हज़रत बिलाल जी बेगाल कयम हज़रत बिलाल मुझे महबूब जे तरफ़ां मुअज़्ज़न मुक़रर थी वियो आहे हाणे अज़ानूं पढ़ंदो रहे तो मुझा अज़ीज़ो दोस्तो असाबन पाण में दिल में सलाह कई यार हलो हलो हली मदीने जे मीर खे चऊं हे काफ़र टोकूं कंदा काफ़र चथरियूं कंदा त हे मुस्लमाननि खे अहिड़ो भांगो बि कोन थो मिले जेको सही माना में अशहद जो लफ़्ज़ बि पढ़े ही अशहद कोन थो चए असहद जो लफ़्ज़ चए थो अल्लाह उमर साईं फारूक पाण आहिनि उन सां गॾु ॿिया असाबी बि आहिनि सिधो मुंहिंजे मदीने जे मीर जे दरवाज़े ते आया आहिनि छो त हुननि खे ख़बर आहे त इन दर खां ॿियो को दर कोन्हे अल्लाह साईं क़ुरान में ईअं फरमायो आहे त तव्हां तेसी ताईं मोमिन न आहियो जेसि ताईं मुंहिंजे हबीब खे हर ॻाल्हि में पंहिंजो हाकिम तस्लीम न कंदा ॾिसो न दुनिया ते फ़ैसिला थींदा पोइ 4 वॾेरा ईंदा 4 मौलवी घुराईंदा 4 ॿिया घुराईंदा ॿिली ॻाल्हि ॿुध यार ही प्लाट थिए तुंहिंजो तो पर तोखे मिनत असीं था कयूं यार हुन खे ॾे अबा इहो लीलाकान फ़ैसिलो थियो यार हीअ शइ आहे त हुन जी पर हाणे तूं वरी असांखे ॾिस ओ मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो असांखे ॾिसण छॾे ॾे तूं इहो ॾिस त मदीने जे मीर जो छा हुकुम आहे जॾहिं उन जे हुकुम ते तूं अमल कंदे तॾहिं सही माना में तूं मोमिन बणिजी वेंदे
मुझे मदीने जे मीर वटा हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿिया बुने सां असाब आहिनि या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ऐ अल्लाह जा हबीब हिकिड़ो अर्ज़ खणी आहियूं ऐ अल्लाह जा हबीब हिकु त बिलाल क़ौम जो हबशी आहे ॿियो वरी रंग जो कारो साईं टियों वरी जेको ज़बान खां बातो आहे हे काफ़र हे मुशरिक टोकू था कनि ऐं ताना था हणनि अल्लाह जा हबीब इहो अर्ज़ खणी आया आहियूं त अॼु खां वठी बिलाल बांग न चवे ॿियो को बांगो बांग चवे मुंहिंजे मदीने जे मीर फरमा त ठीकु आहे ओ बिलाल अॼु खां तूं बांग न चवंदे अल्लाह जे धन मन वतन सभु महबूब तां कुर्बान करे छॾियो आहे मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो हाणे उन खे मुंहिंजो मदीने जो मीर जे चवे त तूं बांग न चओ त उन जी दिलि मां छा निकिरंदो आयो आ बैतुल्लाह जे दरवाज़े छुरी हथ में खईं ज़बान ॿार जलिया चे तो ओ ज़बान खबरदार अजो की रात में जे हिन मिंबर ते के ॿिए के बांगे बांग ॾिनी तोखे पाड़ो कपे छॾींदुसि होॾा मुंहिंजे मदीने जे मीर अम्मा ख़ातून जन्नत रज़ियल्लाहु ताला अन्हा जेका मुंहिंजे हबीब जी न्याणी आहे उन खे ख़बर पई आहे त मुंहिंजे महबूबन बिलाल खे बांग खां मना करे छॾी आहे उन बि पंहिंजो कासत ॾियारे मोकिलियो आहे छा थी चवे चेती रोन बिलावल रब तो जाने सिज पटीअ ते चढ़ंदो कोन बांग रोन बिलावल रब तो जाने सिज पटीअ ते चढ़ंदो कोन बांग ॿियो बांगो मीर मिंबर ते बांग ॿियो बांगो मीर मिंबर ते चवंदो कोन रोन बिलावल अल्लाह वो आधी रात जो टाइम गुज़री वियो आहे तव्हां जॾहिं हुन मौज़न जेको मुक़ररु थियो आहे उन ई सम्झो त हाणे अज़ान जो टाइम थियो आहे अज़ान चई छॾियां मौज़न अज़ान त चई पर ॾींहुं कोंदो थिए इन जो वरी के पंजाबी बुज़ुर्ग हीअं नात में इन महबूब जी हदीस खे उन मतिलबु तर्जुमो कयो ॿुधायां तव्हांखे जे तो सुनी आशिक ने गल गिया दिल ओंदा जल सुनी आशिक ने गल गिया दिल ओंदा जल ते जलाल आ गया आया रब नू पसंद कीते कारोबार बंद आया रब नू पसंद कीते कारोबार बंद ते मलाल आ गया ओ लोकां रल मिल के मत पकाया बांग बिलाल न देवे शीन दी जाए ते सीन है पड़दा इवें सुना कहें वेरे हुण इसनू हटाए बांगा नवा कोई बनाए हुण इसनू हटाए बांगा नवा कोई बनाए एक ख्याल आ गया अल्लाह हाणे महबूबन उन्हनि जे चवण ते बांगो त ॿियो मुक़ररु कयो आहे उन बांगे छा कयो आहे वक़्तु सुबुह दे उठ के सवेरे बांगे ने बांग सुनाई वक़्त नमाज़ दा मूल न होंदा होई हैरान खुदाई आए रल मिलके सारे दसो अरबी प्यारे आए रल मिलके सारे दसो अरबी प्यारे की वबाल आ गया बांगे बांग ॾेई छॾी आहे उहा राति जेका 14 कलाकनि वरी आहे 20 कलाक थी विया आहिनि कॾहिं साॼे पासे सुम्हनि पिया कॾहिं आजे पासे सुम्हनि पिया उन्हनि असहाबनि जे मुंहिंजे मदनी सरकार जे अॻियां शिकायत कई आहे उहे असहाब उमर साईं वटि आहिनि ओ उमर साईं हलो त मदीने जे मीर जी दरबार में हलो साईं अॼु क़यामत त क़ाइम कोन्दी थिए जो राति हेॾी वॾी थी वई आहे उमर साईं फरमायो हलो हलो आया उमर साईं जी अॻवानी में मदीने जे मीर वटि आया आहिनि या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह साईं हीअ राति 14 कलाकनि मां 20 कलाक थी विया बांगे बांग ॾिनी आहे पर ॾींहुं कोंदो थिए मदीने जे मीर फरमायो अल्लाह ताला जे तरफ़ां मूं ते वही आयो ऐं मुंहिंजा हबीब ही बिलाल भले रंग जो कारो आहे क़ौम जो हबशी आहे पर मूंखे एॾो त प्यारो आहे जो तोसां मोहबत रखे पियो तोसां इश्क रखे पियो इन जे करे एॾो त मूंखे प्यारो
प्यारो आ ओ मुंहिंजा हबीब जेसी बिलाल पंहिंजी बाती ज़बान सां बांग न चवंदो तेसी मां रब ॾींहुं न कंदुसि। हाणे हलो त हलो हली बिलाल खे चऊं त बिलाल अज़ान चए तॾहिं ॾींहुं थिए। सुभान अल्लाह। नबी साईं फरमायो उन जो तर्जुमो हिन पंजाबी बुज़ुर्ग हीअं कयो, ओ रब फरमाया ना घबरा तूं खुद इंसाफ करेसी, वक्त नमाज दा मूल न होसी जिन तू बांग देसी। होई दुनिया हैरान वा बिलाल तेरी शान, होई दुनिया हैरान वा बिलाल तेरी शान दा कमाल आ गया। मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह फरमाता जेसी बिलाल बांग न चवंदो तेसी मां रब ॾींहुं न कंदम। हाणे हलो हलो बिलाल खे हली राज़ी करियूं त बिलाल बांग चए तॾहिं थिए। अबा छाजो रुतबो आ, छाजो शान आ, छाजो मान आ, छाजो मर्तबो आ त मदीने वारे साईं जी सिक खे सलाम, उन जे इश्क खे सलाम जो खुद खुदा बि चवे तो मुंहिंजा मदीने जा मीर जेसी बिलाल बांग न चवंदो तेसी ॾींहुं न थींदो। मुझो मदीने जो मीर अल्लाह काफ़िलो त ॾिसो कहिड़ो काफ़िलो आ। मुझो मदीने जो मीर उन जो अॻवान आ, मुंहिंजे महबूब जा असाबी आहिनि, आया आहिनि। छार संदा त बिलाल साईं बैतुल्ला जे दरवाज़े ते बीठो आ, हिकिड़े हथ में ज़बान आ, ॿिए हथ में छुरी आहे। बिलाल जे अखियुनि मां पाणी किरे पियो। बिलाल जीअं जो मुंहिंजे महबूबनि खे ॾिठो आ, महबूब जे कदमनि ते किरी पियो चए तो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, अल्लाह जा हबीब छा आऊं काफ़िर त कोन थी वियो आहियां। मदीने जे मीर फरमायो ए बिलाल केर तो चए तू काफ़िर थी वियो आहीं, तू त जन्नती आहीं। अल्लाह जॾहिं बिलाल मुंहिंजे हबीब रहमतुल आलमीन जी ज़बान मां जन्नती हुजण जी ख़ुशख़बरी ॿुधी आहे, बिलाल पंहिंजो अक़ल विञाए वेही रहियो। ओ मोहबत में मस्तानू थी विया, अर्ज़ करे तो सुणा जेकॾहिं जन्नती आहियां त छा तुंहिंजे अबा बकर सिद्दीक़ खां बि जन्नत में अॻ में वेंदुसि। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो तूं मुंहिंजे अबा बकर सिद्दीक़ खां बि जन्नत में पहिरीं वेंदे। बिलाल अञा मोहबत में मस्त थी विया। साईं उमर साईं खां बि अॻ में पाण फरमा तूं मुंहिंजे उमर खां बि जन्नत में अॻ में वेंदे। साईं उस्मान गनी खां बि अॻ में पाण फरमा तूं उस्मान खां बि जन्नत में अॻ में वेंदे। साईं हैदर करार खां बि अॻ में पाण फरमा तूं हा हा हैदर करार खां बि जन्नत में अॻ में वेंदे। बिलाल सफ़ा मस्ती में दीवानो थी वियो आहे, चए तो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह छा तो हबीब खां बि पहिरीं जन्नत में वेंदुसि। मदीने जे मीर फरमायो हा हा बिलाल तूं मदीने जे मीर खां बि पहिरीं जन्नत में वेंदे। जॾहिं आशिक उन जो इश्क वरी ठिकाने ते आयो, सोचण लॻो त यार मोहबत में मूं हीअ लफ़्ज़ चवराए छॾिया, पर दुनिया छा चवंदी त जेको बिलाल क़ौम जो हबशी रंग जो कारो हुई, अल्लाह जो हबीब जेको नूरन आला नूर सभु नबियनि जो सरदार, उन खां वरी बिलाल हबशी अॻियां बि जन्नत में वञे। चए तो मदीने जा मीर साईं ॻाल्हि ॿुधो, साईं अबा बकर सिद्दीक़ उमर साईं खां उस्मान गनी खां हैदर करार खां अॻियां जन्नत में वञा त का ॻाल्हि कोन्हे का, हो बि तुंहिंजा असाबी आहिनि आउं बि तुंहिंजो असाबी आहियां, पर मुंहिंजा मदीने जा मीर ईअं कीअं थींदो जो बिलाल तोखां अॻियां जन्नत में वञे। पाण फरमायो बिलाल लथल सिज वरी सघे थो, आसमान टुकड़ा टुकड़ा थी सघे थो, ज़मीन पुरदा पुरदा थी सघे थी, जबल जेके थे तंदियूं तंदियूं थी सघनि था, पर यादि रख जेका तुंहिंजे हबीब जी ज़बान मां ॻाल्हि निकिती सा क़यामत ताईं वापसि नथी वरी सघे। ओ अल्लाह जा हबीब पोइ दुनिया छा चवंदी त बिलाल हबशी महबूब जो ग़ुलाम सो अॻियां जन्नत में वञे पियो, महबूब वरी पुठियां वञे पियो। मदीने जे मीर फरमादो बिलाल जॾहिं क़यामत वरे ॾियारे जेका सुवारी मुंहिंजे वास्ते अल्लाह सी मोकिलींदो, मां महबूब उन सवारी जे मथां चलंदुसि, उन जी महारत जे हथ में हूंदी। ऐ बिलाल तूं ग़ुलाम बणिजी करे जन्नत में वेंदे, मां सरदार बणिजी करे जन्नत में ईंदुसि।
नूर वाला आया है, नूर लेकर आया है, नूर वाला आया है, नूर लेकर आया है। सारे आलम में देखो ये कैसा नूर छाया है। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। हजरत मूसा कलीमुल्लाह के रब से फरमायो, ओए मूसा कलीमुल्लाह, तो जी कौम वारन मुझे प्यारे बाने के गुनाहगार समझी करे गंद जे ढेर ते उछलाए छड़ियो आ। मां रब तोखे हुक्म तो कया उन्हीं के वेंजारे सेंजारे, उन्हीं के गुस्ल दई करे, उन्हीं के कफन पाराए करे, उन्हीं जी जनादे नमाज तू पाण पढ़ाए। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जल्दी जल्दी अल्लाह जो हुक्म बुधी करे उन गंद जे ढेर तां उन गुनाहगार खे खयो। वेंजारे सेंजारे उनके गुस्ल कफन दे करे, जनाज़ो नमाज पढ़ाए करे, दफन करे। अल्लाह जी दरबार में अर्ज करे तो या रब्बिल आलमीन, ये एडो त गुनाहगार हो, एडो त बदकार हो जो सजे गोठाणन के खबरा मालिक मिठा तू त आलिम ग़ैब आए, पर गोठाणन भी उन्हें के निकमो समझी करे, उन्हें के गंदो समझी करे गंद जे ढेर ते उछलाए छड़ियो आ। अल्लाह साईं हिन जी केड़ी एड़ी ने किया जंहिंजे सदके तू रब फरमाए तो त मुझे प्यारे के वेंजारे सेंजारे उन्हें के गुस्ल कफन दे करे, उन्हीं जो जनाज़ो नमाज तू पढ़ा। अल्लाह साईं जी नेकी केड़िया ने जो अमल एड़ो केड़ो आ। अल्लाह सी फरमायो, ए मूसा कलीमुल्लाह हुयो त ॾाढो गुनाहगार, हुयो त ॾाढो बदकार, पर तौरेत जी जॾहिं तिलावत कंदो ओ तौरेत में जिते जिते मुझे हबीब जो नालो ॾिसंदो उन्हें के चुम्मी करे पंहिंजे चपन ते रखंदो हो, चुम्मी करे पंहिंजी अखियुनि ते लॻाईंदो हो। ऐ मूसा कलीमुल्लाह ही मुझे हबीब जो आशिक हुयो, उन इश्क जो सिलो मार भी इहो ॾियां थो जो मार बने जा सॼी ज़िंदगी जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ करे हिन के जन्नत जो हक़दार करे छॾियो आहे। मुजाहिदो दोस्तो मुझे हबीब जे नाले जी जेको ताज़ीम करे तो खुदा उन्हें के एडो वडो रुतबो दे तो। मुझे हबीब जे फरमान ते तू लब्बैक चई करे हे पंहिंजे सीनन मां कीना कढी करे तू पंहिंजा सीना मदीना बणा छॾ। अल्लाह कंदो ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा। अञा ॻाल्हियूं अची हाण खुलियूं, मथां बरसात इलाही पए पई, दोस्त हाणे माना सोड़ा सोड़ा बि थियनि पिया, पर सी आहे साईं। साईं छा ख़्याल आहे? बरसात पए पई। उहा ई नात तव्हांखे ॿुधायां थो। नात ॿुधायो हिकिड़ी नात ॿुधायो त केॾे ख़तमु था करियूं। ओ वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारन सा, वाह मुझे महबूब जो प्यार गुनहगारन सा। ओ बेश्त में पेर न पाई दो जैसी उम्मतन बख्शराई दो, वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारन सा, वाह